शायरी में कीअं पेर पातो? शायरी में छा आहे त जीअं मूं होश संभालियो जी जेका ज़हनी बलूगियत ईंदी आहे इंसान जी, सही त उन वक़्तु ई मुंहिंजे आसपास मौसीक़ी ऐं शाइरी जो हिकिड़ो समुंड हो। सही मुंहिंजो नसलनि खां वठी शाइरी सां मौसीक़ी सां असांजो तालुक़ु रहियो आहे। माशाअल्लाह मुंहिंजो नानो मुजाहिद शाइर आहे, मुंहिंजो उस्ताद ख़ालिद चांडियो सुठो नज़म जो शाइर आहे, माशाल्लाह मुंहिंजो वालिद साहिब जेको हिकु फ़नकार बि आहे, हिकु शाइर बि आहे। माशाल्लाह त उहो आसपास जेको शाइरी जो माहौल हो, उनखां पोइ ज़हन में जीअं ई लफ़्ज़नि जी ऐं एहसासनि जी शऊर में तमीज़ पैदा थी जी त उन वक़्तु ई मुंहिंजे अंदरि शाइरी सिरजणु लॻी सही ऐं काफ़ी वक़्त ताईं आउं पंहिंजे पाण खे शाइरी ॿुधाईंदो रहियुसि। सही ऐं उनखां पोइ हिकिड़ो हल्का अहबाब दोस्तनि जो नंढिड़ो जेको आहे उन में शाइरी चयुमि लिखियमि दोस्तनि खे ॿुधायमि